वारिस ॾिनो माछीअ में ज़मीनी तकरार तां क़तल थी वियल नौजवान जो जिरगो करे ॾोहारियुनि धुर मथां 30 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। ॻोठ वॾा बूसण में 2 महीना अॻु ज़मीनी तकरार तां बूसण बिरादरी जे 2 धुरियुनि जे झेड़े में क़तल थियल नौजवान 16 साला नज़ीर वल्द करीमदाद बूसण जे खून जो जिरगो सरदार अली नवाज़ घांगरो जी सरपंचीअ में कयो वियो। जिरगे में सद्दाम बूसण जी धुर मथां खून साबित थियण ते 30 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो, जंहिं बाद ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं आहिनि। धुरियुनि खे फ़ैसिले लाइ राज़ी करण में इलाइक़े जे मुअज़्ज़िज़िन अहम किरदारु अदा कयो। 10 खां मथे मेड़ मिंथ जा काफ़िला विया हुआ, जंहिं बाद धुरियूं फ़ैसिले लाइ राज़ी थियूं ऐं हिकु दफ़ो ॿीहर इलाइक़े में अमन अमान बहाल थियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।